कोहिनूर माथेलो जे मेन शाही बाज़ार म्यूनिसिपल कमेटी जे साम्हूं सुबुह जो ओचितो धमाको थियो, जंहिं जे नतीजे में 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। जंहिं बाद फौरी तौर ते बम डिस्पोजल स्क्वाड पुलिस रेंजर्स पहुची दुकान जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते बम डिस्पोजल स्क्वाड जे अमले ऐं पुलिस जो चवणु हो त अंबनि जी पेटीअ में अंब पहुचाइण लाइ केमिकल रखियल हुयो, जेको फाटण सबबु वाक़ियो पेश आयो आहे। त ॿिए तरफ़ धमाके में ज़ख़्मी फ्रूट जे दुकान जे मालिक यूसुफ साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 2 नामालूम मोटरसाइकिल सवार माण्हू नंढो दस्ती बम उछलाए फरार थी विया, जंहिं सबबु वाक़ियो पेश आयो आहे। जश्न आज़ादी जे पुरमसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।